के शागिर्द अहिड़ा आहिनि जिन मास्टर्स जी डिग्री हासिल कई हूंदी आहे, पर जिन मज़मूननि में हुननि इहा डिग्री हासिल करण ते पंहिंजो वक़्तु ऐं पैसो लॻायो हूंदो आहे, उहो पैसो पंहिंजी सॼी ज़िंदगीअ जी कमाई गॾु करे बि लाहे नथा सघनि। सुठी खां सुठी ऐं पसंदि जे मज़मून में डिग्री हासिल करणु हर कंहिंजो शौक़ु हूंदो आहे, पर जॾहिं माण्हू सुठनि नंबरनि में पढ़ियो लिखियो बणिजी वञे थो त उन जे मोट में खेसि का सुठी कमाई नाहे मिलंदी, ऐं जेकॾहिं हू डिग्री अध में छॾे ॾिए त उनखे वधीक नुक़सानु भोॻणो पवंदो आहे। मास्टर्स जूं डिग्रियूं माली फ़ाइदो वधाइण बदिरां माली फ़ाइदो घटाए रहियूं आहिनि। अहिड़ो इंकशाफ फाउंडेशन फॉर रिसर्च ऑन इक्वल अपॉर्चुनिटीज़ तरफ़ां कयो वियो आहे। हिननि हिकु रिसर्च कई हुई जंहिंमें मुहक़क़ 53,000 डिग्रियुनि ऐं सर्टिफिकेट प्रोग्रामनि जो जाइज़ो वरितो हो। इहो अमेरिकी इदारो आहे जंहिंजी रिसर्च में ज़ाहिर थियो त बैचलर्स जूं 23 डिग्रियूं अहिड़ियूं आहिनि जिन ते शागिर्द जेतिरो ख़र्च कनि था खेनि ओतिरो माली फ़ाइदो नथो मिले, ऐं 43% मास्टर्स जूं डिग्रियूं हासिल कंदड़ शागिर्दनि खे के जोगा फ़ाइदा ई नथा मिलनि। इहा ॻाल्हि चवण मां उहो मक़सदु वठी सघिजे थो त तालीम पढ़ाईंदड़ शागिर्द जेको मज़मून चूंडींदा आहिनि उन मां ई उहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उहो केतिरो कमाईंदा। हिते उहो मिसाल वठिजे त इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस ऐं नर्सिंग जूं बैचलर्स डिग्रियूं माली फ़ाइदो ॾींदियूं आहिनि, पर एजुकेशन, फाइन आर्ट्स, नफ़्सियात ऐं अंग्रेज़ीअ जे मज़मूननि वारा पंहिंजे लाइ का सुठी मुलाज़मत या कारोबार ॻोल्हे सघंदा। अहिड़ी तहक़ीक़ अमेरिकी इदारे तरफ़ां कई वई आहे ऐं मुख्य मुहक़क़ इहो चयो त मज़मूननि जी चूंड मुस्तक़बिल जे माली फ़ाइदनि ते ज़रूरु असरअंदाज़ थींदी आहे, ऐं शागिर्द मज़मूननि खे चूंडण वक़्तु माली फ़ाइदनि खे नज़र में न आहिनि रखंदा।